मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। नमाज भी जेकी आहे बदुआ ॾे थी, या अला हिन ज़ालिम जेको मन जी हालत खे ख़राब कियो आहे, या अला बस तू हिन जी हालत खे भी ख़राब करे छॾ। पोइ इन करे जेको नमाज दुरुस्त न हूंदी, पोइ इन करे मसाइल हल न थींदा। कारोबार जे अंदरि साईं हो बरकत हो न पवंदी। केतिरो टाइम था कढी चऊं त वज़ू भी जेको न अक्सर जेको साथी वज़ू भी जेको सही न कंदा आहिनि, तकड़े में वज़ू करे अची करे नमाज़ ते बीहनि था, भॼंदा अची करे 2 मिंट सिर्फ़ु जमात में बीठा आहिनि, पोइ जेको आहे दुकान खां निकिरूं था। हाणे सी नमाज़, हाणे इहा नमाज़ एॾी ताक़त वारी त न थींदी न। जंहिं टाइम अल्लाह अकबर साहबा चवंदा, जंहिं टाइम अल्लाह अकबर जो आज़ान लफ़्ज़ इस्तेमालु थींदो हो न, असांजे जिस्म जे अंदरि ॾकणी पैदा थी वेंदी हुई। हाँ, अल्लाह जो जेको आहे हाणे हुकुम असांजे मथां जारी थियो आहे, उन टाइम बिल्कुलु कारोबार जेको आहे न बंदि थी वेंदा हुया ऐं साहबा फौरी तौर नमाज़ से। ऐं अल्लाह भी क़ुरान में हुकुम इहो कयो आहे। अल्लाह ताला फरमाए, जंहिं ॾींहुं जुमे जे ॾींहुं तव्हांखे नमाज़ जे लाइ सॼो वञे, नमाज़ जे लाइ अल्लाह ताला फरमाए पंहिंजे कारोबार खे जेको आहे पोइ ते करे छॾियो। हा साईं, कारोबार खे पोइ ते ऐं अल्लाह जे ज़िक्र जे तरफ़ अचो। छाजे करे नमाज़ इबादत भी आहे, अहिड़ी तरह ज़िक्र भी आहे। छो त नमाज़ जे अंदरि छा पढ़ंदा आहियूं? अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हे साईं ज़िक्र आहे न, नमाज़ जे अंदरि ई जेको ज़िक्र कयल आहे, तमामु तारीफ़ूं उन अल्लाह लाइ जेको जहाननि जो रब आहे। हे ज़िक्र आहे न, अर्रहमान रहीम, जेको रहमान भी आहे रहीम भी आहे, इहो ज़िक्र आहे। नमाज़ जेका मुकमल करे इन खां बाद में पोइ लही वञो मैदान जे अंदरि, ज़मीन जे अंदरि लही वञो। हाणे जेको आहे अल्लाह जो फज़ुल जेको आहे तलाश कयो। यानी मालूम छा आहे, हाणे कारोबारनि जी तरफ़ वञो। असां ऊंधो सिस्टम कंदा आहियूं। असांजो सिस्टम छा आहे, असांजो सिस्टम उबतो आहे। नमाज़ जेकी आहे क़रीब हूंदी आहे, जंहिं टाइम नमाज़ थी वेंदी आहे, या नमाज़ पढ़ी करे पोइ वञी करे दुकान खे बंदि कंदा आहियूं। ऐं जंहिं टाइम अल्लाह ताला हुकुम थो ॾिए न, हाणे वञी करे ज़मीन जे अंदरि कारोबार कयो, तिजारत कयो, उन टाइम असांजा दुकान बंदि हूंदा आहिनि। असां क्रिकेटनि ते बीठा हूंदा आहियूं, असां वञी करे ओताकुनि में लूडियो खेॾंदा आहियूं, असां वञी करे फिल्मुनि ते वेहंदा आहियूं। साईं अक्सर जुमे खां पोइ इहे कमु थींदा आहिनि न, वञी करे के साथी जेको वञी करे मल ते बीहंदा आहिनि। यानी शैतानी कमनि में जेको आहे घणो रुझान हूंदो आहे। छाजे करे नमाज़ खां बाद में अमूमन इहे जेको आहे न, इंसानु शैतानी वारे कमनि जे पोयां लॻंदो आहे। हालांकि अल्लाह ताला फरमाए नमाज़ पढ़ी करे पोइ काॾे, अल्लाह ताला फरमाए वञी करे ज़िक्र जे जेको आहे न कारोबार जी तरफ़ वञी करे पंहिंजो कमु खोलियो। यानी जंहिं शइ जो जंहिं टाइम ते अल्लाह ताला हुकुम ॾिनो न, वञी करे कारोबार में चुंबड़ी पओ। हाणे इन टाइम वॾी बरकत रखियल आहे। असां कमु ई ऊंधो कंदा आहियूं। असां जंहिं टाइम अल्लाह ताला फरमाए थो दुकाननि खे ताला आणो, उन टाइम दुकान असांजा खुलियल आहिनि। ऐं जंहिं टाइम अल्लाह ताला फरमायो हाणे वञी करे कारोबार खे खोलियो, उन टाइम असां दुकान बंदि करे ऐं असां जेको आहे न हज़ारे वञी करे जेको आहे गुनाहनि जे कमनि में वञी करे पवंदा, जो असांजे उन ॾींहं में बरकत ई नथी पवे।